एसएसपी सिजावल शेला कुरैशी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फुरथियल चोरी जूं मोटरसाइकिलूं मालिकनि हवाले कयूं। एसएसपी सिजावल शेला कुरैशी अंग में फुरथियल गाॾियूं सुजुकियूं ऐं मोटरसाइकिल हथ करे मालिकनि हवाले कंदे प्रेस कॉन्फ्रेंस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस टीम इंचार्ज आईटी अब्दुल हफीज़ इंचार्ज सीआईए कुर्बान कमरानी एसएचओ दड़ो दीदार ब्रोही पंहिंजी पुलिस एहलकारनि जी अणथक कोशिशुनि जे नतीजे में ॾोहारियुनि जो पतो लॻाए फुरथियल गाॾियूं ऐं रोक रक़म वसूल करे मालिकनि हवाले कयो। जनवरी ते दड़े शहर में सिजावल जे वापारी सेठ अवेस मेमण जे सेल्स मां 3 लख रुपया रोक रक़म फुर कई वई, जंहिंजो पतो लगायो वियो आहे ऐं नक़द रक़म वसूल कई वई आहे। इन केस में 3 जवाबदार हैदर तितरी ऐं ज़ुल्फकार खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदही ते पुलिस मुक़ाबले में रसूल बख्श उर्फ रसूले जवाबदार मेजर खे भी गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में चोरी कयल 2 लख रुपया हथ कया विया आहिनि। सिजावल थाणे जी हद बेलो में दड़े जे साफ़ी इरशाद वफ़ा मेमण खां 82,000 रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर थी हुई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।